कराची में खबर ईंदा हलो त जेलनि जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी मलीर जेल जो दौरो कयो। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे जेलुनि में करप्शन खिलाफ़ सख़्त मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो आहे त जेलुनि में कंहिं बि सूरत में करप्शन बर्दाश्त न कई वेंदी। हिन इंकिशाफ कयो त अॻूणे जेल इंतज़ामिया खिलाफ़ शिकायतूं अची रहियूं हुयूं, जिन जो नोटिस वरितो वियो आहे। सूबाई वज़ीर जेल इंतज़ामिया जे हिकु अहम एहलकार राशिद चिंगारी ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे खेसि फौरी तौर पेश थियण जो हुकुम ॾिनो, पर राशिद चिंगारी जेल तां फरार थी वियो। इन वाक़े खां पोइ सूबाई वज़ीर खेसि मुअत्तल करे गिरफ़्तार करण जो हुकुम जारी कयो। सिंध हुकूमत जेलुनि में बहितरी ऐं शिफ़ाफ़ियत आणण लाइ फौरी तौर ते हिकु जांच कमेटी क़ाइमु करे छॾी आहे, जेका मलीर जेल टुटण वारे मामले जी पिणु तहक़ीक़ात करे रही आहे। सूबाई वज़ीर जो चवणु हो त कमेटी जी रिपोर्ट अचण ताईं कंहिं बि राय ॾियण खां पासो कयो वेंदो। मां इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त नई इंतज़ामिया अची वई आहे। इंशाअल्लाह ताला हीअ जेके कैदी आहिनि इहे इंसान आहिनि, पाकिस्तानी आहिनि, सिंध जा आहिनि। जुर्म हुननि कयो आहे कंहिंजो, असांजो न कयो आहे। हुननि खे सुठो असां हुननि सां हलूं। मां तव्हांखे सवेरे ॿुधायो क़ुर जे 30 सिपारे में ज़िक्र आहे त मूं जे तोखे ॾिनो कैदी ऐं मिसकीन खे मानी खाराई। असां ते हक़ आहे, असां ते फ़र्ज़ु आहे। ही सम्झो मुसाफ़िर आहिनि, को किथां जो आहे, को किथां जो आहे, को किथां जो आहे। हिन मुसाफ़िरनि जी असां ख़िदमत कयूं। ही जहान खटंदासीं, अॻे जहान में बि उनजो सिलो मिलंदो, क़बर बि आहे, क़यामत बि ईंदी, हिसाब बि ॾियणो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।